अस्सलाम वालेकुम। हाय माय यूट्यूब फैमिली। असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरपुर माथिलो जे स्टेशन ते। मूं सां गॾु आहे मेकअप आर्टिस्ट शहज़ाद। आवाज़ यकीनन तव्हांखे सुठे तरीक़े सां न अची रहियो हूंदो ऐं हीअ मुंहिंजी सॼी टीम वञी रही आहे करे खणी कीअं न किरी न पवां आराम आराम सां। हीअ स्टेशन आहे, असांजा स्टेशन जा सीन आहिनि, कुछ शॉर्ट आहिनि उहो वठण जे लाइ। हाँ, ये ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हीरो रब्बन। अस्सलाम वालेकुम। हाँ, ही यूट्यूब जे लाइ व्लॉग। अच्छा, अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? जीअं त तव्हां असांजो ड्रामो ज़हर ज़िंदगी माशाल्लाह ॾिसी रहिया आहियो, तव्हांजी तरफ़ां मोहबतूं मिलनि थियूं पियूं, तीअं ई असांजे हिन वीडियो खे बि पंहिंजी मोहबत सां नवाज़ींदव ऐं लाइक कंदव, शेयर कंदव, जेतिरो थी सघे असांजी जेका आहे तव्हां हेल्प कंदव। वॾी महिरबानी तव्हांजी, लखो थैंक यू सो मच आज़म। ही हुया असांजे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हीरो आज़म, मतलब रब्बन आज़म एंगल जे दिल जा इज़हार। सो तव्हां यकीनन इन ते अमल कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा। ऐं ही रिकॉर्डिंग जो सेट जेकॾहिं नज़र अची रहियो आहे त आराम आराम सां कोशिशि कयां पई त सभु कुझु तव्हां सां बि शेयर कंदी हलां। स्टेशन कीअं आहे उहो असांजो ईअं जी ऐं शहज़ाद चाला ठीक आहे। अस्सलाम वालेकुम। कीअं सभु? उम्मीद सभु ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा। जी 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 हाँ, मूंखे हाणे शॉट जे लाइ छॾे रहिया आहिनि, फ़िलहालु वठनि थी थोरी देरि जे लाइ इजाज़त। जी 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 हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे विसरी व्यूअर्स खे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहिरियां पहुचे। थैंक यू सो मच। इहो मूंखां बि विसरी वियो हुई, ॾाढी कम जी ॻाल्हि कई आहे। ऐं हीअ असांजो डायरेक्टर, हिनखे जल्द कावड़ बि अची वेंदी आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद दूसरो थेलो विसरी वियो, कैमरा वारो थेलो आहे ऐं इहो सीन हली वेंदो पोइ रखंदासीं ईअं की तव्हांखे न न न बिल्कुलु बि न भाई, एवरीबॉडी